ऐं मूं मोहाणनि खां पुछी पक कया मोहाणनि जे कतर जो को बि सबूत ई न आहे। माना ते इहो पीराणो काटकुन वारा सखणा जाठा थो वणे, इन जी त मां ठाहे ठाहे छंछरी लाहींदुसि। ऐसा इहा त वॾी ॻाल्हि आहे। ॿिए राज में कंहिंखे ख़बर ई न आहे त मोहाणो कतल थियो आहे। बाक़ी रुगो इहो पीराणो ऐं बचल खान वारा रुगो फड़कियूं था हणनि न। अॼु इन पीराणे खे कढायां थो मां धमाल। बाक़ी रहियो इहो बचल खान, हुन सां त पंहिंजो भाई जुठियूं कंदो। सुबारा खान फिलहाल तकड़ न, इन उर्स लोहार वारे पुट जी शादी थे पोइ इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। करम खान वॾी ॻाल्हि आहे। हाणे इहो पीराणो ऐं बचल खान बि तव्हां खां खून भराइण जी ॻाल्हि था कनि। वैसे मालिक ऐं जीअं हुकुम करी। करम खान हिननि हमराहनि जे कंध मां रसो कढ न त हिकिड़े ॾींहं में ही हजम रखण लोहार सोनारा सभु साफ़ करे ॾेखारियां। तरसो, ॿ टे ॾींहं तरसो। जेकॾहिं बचल जे राज जा माण्हू एतिरा सिधा हुजनि हा न त मूंखे तव्हांखे घुराइण जी ज़रूरत ई कान पई। रेस बचल खान जे माण्हुनि खे भला 4 हथ 4 पेर ऐं 4 मुंडियूं आहिनि छा जो हू असांखे मारे वेंदा? ॻाल्हि खे सम्झो, बचल खान जे राज खे हीसाइणो आहे, चेड़ाइणो नाहे। अॼोके दौर में घरो गंजो पूरी दुनिया खे हीसे में विझी पोइ थो घुमे। जेकॾहिं सॼे राज सां छेड़ो कयोसीं त सभु को सम्झी वेंदो। हिक हिक खे हीसाइणो आहे। मूंखे त मुहाणे जे खून मां बि खौफ थो थिए। वैसे हिन में ग़लती तव्हांजी आहे। हिन मुहाणे जो त लाश ई न लभे आहे। मां त ईअं ई कमु करायो हो, पर इत्तेफ़ाक सां लाश लभी पियो। पोइ छा कजे? पर जेकॾहिं ॻाल्हि वधी वई न त मुहाणनि खे पैसा ॾेई मालिक जो वात बंदि कराईंदुसि। अस्सलाम वालेकुम अदा। पर जेकॾहिं वात बंदि न कयई त मुहाणो पंहिंजे घर जी बर्बादीअ जो ज़िम्मेवार पाण हूंदो। सुबारा खान, तोखे इहा ख़बर आहे त मां पंहिंजे भाउ खे MPA बनाइण छो थो चाहियां? त जीअं सॼे तरह जो राज ऐं उन जा चङा मुड़स अची मुंहिंजा सलामी थियनि। मुंहिंजा अदा साईं, मां MPA न ऑफिसर बणजण थो चाहियां। ऑफिसर थींदो? ही पुट ऑफिसर थींदो? 30 साल बिस्तरो कुले ते हूंदुसि, कॾहिं हुन शहर त कॾहिं हुन शहर। 30 साल नौकरी करण खां पोइ बि पंहिंजे ऑफिसरनि जी वतंदो गुलामी कंदो। अड़े गुलामी करण मां छा मिलंदी? ॿुधाए त छा मिलंदी? अड़े तोखे रिटायरमेंट जा छा मिलंदा? कुझु लख या किरोड़, ॿियो छा? रिटायर थियण खां पोइ त हिनखे फाटक वारो ई न सुञाणींदो। ख़बर कान, इज्जत जी ॻाल्हि त ही सम्झे ई कोन थो। इज्जत जी ख़बर हिनखे तॾहिं पवंदी जॾहिं ही MPA थींदो। सुबारा खान, मां सरदार साईं खे चवंदुसि त पोइ हिनखे का मिनिस्ट्री मिली वेंदी। ऐं हे जहिड़ो ऑफिसर थियण थो चाहे न, इन जहिड़ा खोड़ ऑफिसर इन जे पोयों वतंदा रुलंदा। पर अदा साईं, सोभारे खान जे राज पंहिंजी बिरादरीअ खां सवा असांखे वोट ॾींदो केरु? छा चई?
वॉन्ट अड़े असांखे हिकिड़े वॉन्ट जी बि ज़रूरत कान पवंदी। तूं रुगो मुक़ाबले में बीह, पोइ ॾिस त तूं कीअं थो खटी। बिल्कुल। केरु आहे उहो माही जो लाल जेको करम खान जे भाउ जे साम्हूं फारम भराए? जेकॾहिं कंहिं बि नथ फतू या खेरे या ग़लती कई न, पोइ ईअं सम्झ त इहो ॼट जो पुट या ई कोन।